अस्सलाम वालेकुम। टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार बारो अज असां क्लास 3 जो सबक पहिरियों पढ़ंदासूं। हमद आहे धणी जी वॾाई। ॿार तव्हांखे ख़बर आहे हमद छाखे चवंदा आहिनि? जंहिं शहर में अलाह साईं जी साराह हुजे हुन बैत खे हम चइबो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शुरू करूं था। सबक पहिरियों धणी जी वॾाई। ॾिसी दुनिया में अजब नज़ारा, साईं जी सग समझ प्यारा। उब आई धरती ते इसरार, जोड़िया साईं सब्जिन सार। वण टिण बूटा धणी उपाया, किस्मे किस्मे पन बनाया। गुल फुल मेवा कई गुलजार, जोड़िया साईं सब्जिन सार। जबल नदियूं ऐं चश्मा ला, समंड तला ऐं ढंढूं वा। बर्फ़ घड़ा सभु दारोदार, जोड़िया साईं सब्जिन सार। उबड़े थोरी नज़र करियो, सुज चंड ते पिण ध्यान धरियो। सोहणी तारन संधी कतार, जोड़िया साईं सब्जिन सार। राती पुठियां ॾींहुं अचन, जुड़न पुठियां रोज़ रोशन। कॾहिं चांडोकी कॾहिं कार, जोड़िया साईं सब्जिन सार। जग जो चरखो अजब चले, सबको चए थो भले भले। करे न कोई सगे शुमार, जोड़िया साईं सब्जिन सार। बारो इहा बैत लिखी आहे किशन चंद बेवस। बारो ॿी वीडियो सां गॾु हाज़िर थींदासूं। चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी। ख़ुदा हाफ़िज़।